इन मारून रीत जियां सेण मटाइन सोन ते। इन मारून रीत जियां सेण मटाइन सोन ते। अची उमर कोट में कंदस कान कुरीत। पखन जी प्रीत माड़ियन से न मटियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। साहिल टीवी न्यूज़ में नबीसर रोड का मां आहियां अली दिनो कोलाची। नाज़रीन, ही उमरकोट किले जो तारीख़ी ऐं दाख़िली दरवाज़ो आहे। उमरकोट किले जे हिन दाख़िली दरवाज़े जे ॿिन्ही पासनि खां वॾा वॾा बुर्ज पिणु ठहियल आहिनि, जंहिंजो रुख ओभर तरफ़ खां आइन उमरकोट शहर तरफ़ आहे। हिन दरवाज़े जे अंदरां ॿिन्ही पासनि खां नंढा नंढा महराब नमा बुर्ज पिणु मौजूदु आहिनि, जेके किले जे दरवाज़े जी ख़ूबसूरती जो बहितरीन अक्स ॾियनि था। दरवाज़े जे मथे मज़बूत दीवार ऐं जंगी हिफ़ाज़त जे लाइ हथियारनि खे इस्तेमालु करण वास्ते नंढा नंढा सुरंग पिणु ठहियल आहिनि। उमरकोट किले जी तारीख़ हिते राज कंदड़ मुख़्तलिफ़ शाही ख़ानदाननि जे रंग बिरंगी तारीख़ सां भरियल आहे। शहर जो बुनियाद सन 1050 ईस्वी खां 1350 ईस्वी ताईं उमर सुमरे रखियो हुयो। 13वीं सदी जे पोएं अधु हिसे में हिंदू राजपूत राजा परमार सोढे हिन किले ते कब्ज़ो कयो। राजा परमार सोढे जे जाइनशीन राणे प्रसाद सन 1541 ईस्वी में मुग़ल शहनशाह हुमायूं खे हिते पनाह पिणु ॾिनी हुई। हिन उमरकोट जे किले में हुमायूं शहनशाह खे हिकु मशहूरु पुटु अकबर बादशाह नाले पिणु हिते ॼाओ हुयो। उमरकोट किले जे विच ते 35 खां 40 फुटनि जी बुलंदी ते घणियनि सीढ़ियुनि ते गोलनमा हिकु ख़ूबसूरत बुर्ज पिणु मौजूदु आहे, जंहिंजे मथे काफ़ी पुराणे ज़माने जूं तोपूं अञा बि नस्ब थियल आहिनि। हिन किले ते ख़ासि तौर ते मोकल वारे ॾींहुं ऐं मुख़्तलिफ़ ख़ुशियुनि जे त्योहारनि में हिते माण्हुनि ऐं ॿारनि जी वॾी रश हूंदी आहे। हिन बुर्ज खां उलहंदे पासे कुझु फ़ासिले ते पुराणे ज़माने जो क़दीमी खूह पिणु मौजूदु आहे, जेको हींअर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे। पुराणे ज़माने में हिन खूह मां नार वसीले पाणी पिणु कढियो वेंदो हुयो, जंहिंजूं नालियूं ऐं जमा थींदड़ पाणी जा हाउज़ अॼु बि गवाह आहिनि। हिन खूह खां ओतरे तरफ़ ख़ारिजी दरवाज़े तरफ़ हिकु डिप्टी कमिश्नर जो मक़बरो पिणु मौजूदु आहे।